तव्हांखे अपडेट कंदालू चूंडको मां चूंडको अस्पताल में वियम लाइ आयल ॻोरहारी डॉक्टराणी न हुजण सबबि औरत फौत थी वई आहे। तव्हांखे अपडेट कंदालू ब्रेकिंग न्यूज़ आहे। फौती औरत शहज़ादी महराणी जे वारसनि जो चवणु आहे त शहज़ादी डॉक्टराणी न हुजण ऐं सेखड़ाट नर्सुनि जी ग़फ़लत सबबि फौत थी वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे, अफ़सोसनाक ख़बर आहे। तव्हांखे अपडेट कंदालू चूंडको अस्पताल में वियम लाइ आयल ॻोरहारी औरत डॉक्टराणी न हुजण सबबि फौत थी वई आहे। फौती औरत शहज़ादी महराणी जे वारसनि जो चवणु आहे त शहज़ादी डॉक्टराणी न हुजण ऐं सेखड़ाट नर्सुनि जी ग़फ़लत सबबि फौत थी वई आहे। तफ़सील मालूम कंदासीं नारोवा पीराणो साहिल भमरो खां। जी अपडेट कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? हाँ जी, ही नारो तालको जेको बुनियादी मसइलनि जे वर चढ़ियल आहे, पर इंतहाई अफ़सोस आहे जेको ज़िंदगीअ जे जियापे जा अहम ॿ मसइला आहिनि, तालीम ऐं सिहत। उन सिहत जे हवाले सां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त नारा मेडिकल कॉम्प्लेक्स सेंटर चूंडको में जेको PPH आहे संभालींदड़ आहे, उते ॻोठ मकड़ो महराणीअ जे रहवासी करीम बख़्श महराणी पंहिंजी घरवारी ॻोरहारी औरत अस्पताल में एडमिट कराई हुई वियम जे लाइ, पर बदकिस्मतीअ सां हिन अस्पताल में डॉक्टरनि जी खोट हुजण जे करे उते सेखड़ाट नर्सुनि जे वर चढ़ी वई ऐं उहा ॻोरहारी औरत उन अस्पताल में फोती वई। जंहिंखां पोइ जेके उते मौजूदु नर्सूं ऐं आया वग़ैरह हुयूं उहे खिसकी वयूं, जंहिं हवाले सां करीम बख़्श महराणी ऐं संस घरवारी अस्पताल में सख़्तु एहतजाज कयो ऐं उन्हनि सिहत जे लाॻापियल अमलदारनि खां घुर कई त ड्यूटी इंचार्ज जे ख़िलाफ़ क़दम कयो वञे ऐं हीउ जेको इलाज वक़्त सिर न थियण ऐं उन्हनि जी ग़फ़लत जे करे जेका मुंहिंजी घरवारी फोत थी आहे, इन मुकमिल मामले जी जांच कई वञे जीअं अॻिते इंसाननि जो हयातियूं बची सघनि। बाद में फोती औरत जो लाश वापस कराए पंहिंजे महिरबानी तव्हांजी अपडेट करण लाइ।